अम्मा, ओ मां, अम्मा, अम्मा, अम्मा तू पापा के समझाए ना? आऊं समझाए? ना पा, आऊं पढ़े के कोन चवंदी। अम्मा चवण में छा है? अरे अप्पा, तुंहिंजा बि इंसाफ़ आहिनि। पढ़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो, बाग़ी कावड़जी पवंदो। ओ बाबा केर चवंदो? अम्मा, आऊं चवांसि? अरे नींगर जो अकुल ॾिसो। अरे चरियो त कोन थी पियो आहीं। आऊं को चरण वारियूं ॻाल्हियूं करां छा? ॿियो न त चरनि खे सिंघ थींदा आहिनि छा? अञा बि चरियो कोन थियो आहियां, पर जे इहे अफ़ाल आहिनि त चरे थियण में देरि कान लॻंदी। अरे बाप, अलाह न करे चरिया थियनि तुंहिंजा दुश्मन। आऊं बाबा सां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि, वधि में खणी कोन मञींदो न। ॿियो छा? तोखे ख़बर आहे त पिणे खे अदे जो नालो कोन वणे, सो वरी वेंदो हुन खां संग वठण। बसि आऊं केॾा मोहवार करे हलियो वेंदुसि। बड़े आस्ती ॻाल्हाए पिणे अची पियो। खान साहब, तू आहीं कंहिंजे गाबन सां? बाबा इते ई आहियां। इते हुजी त तोखे ॾिसां कोन। हाणे ॿार त कोन्हे जेको सॼो ॾींहुं घर में वेठो हुजे। हा हा, रख मथे से कख। मां पुट ॿई भाइयो था, जेकी कुझु तव्हां कयो पिया हुनजी मूंखे का ख़बर कान्हे। मां ई पुट लाइ तोखे छा कयो आहे? अरे तो मन जे पुट मिठाई थी वियाजे जो रोज़ रोज़ ओॾा भॻो बीठो आई। हा ही छा हुते? बाबा रोज़ रोज़ त कोन वेंदो आहियां। ॿई कन खोले ॿुधी छॾियो, जेकर तव्हां सिट सिटी आहे उहा मूल कान थींदी। उस्ताद लौंग छा? हा पुट हुयो त थी, पर थोरी देरि थी आहे त ॿाहिरि निकिरी विया। तूं अच न भेण। वठ आयो, हा लौंग आयोसि। लॉन्ग बि अची वेंदो, तूं अच त सही। अच। उस्ताद तूं वेठो पढ़ी, आऊं ई छा कंदुसि? चलो तूं वेह वेह। हाणे वरी तूं पियो पढ़ी? उस्ताद मूंखे त पढ़ण ईंदो ई कोन्हे। छो भला चाचा पटेल तोखे कोन पढ़ायो? उस्ताद आऊं असल में रहंदो आहियां मासी वटि, उन ॻोठ में स्कूल कोन्हे। पर पुट हिते त स्कूल आहे, पोइ हिते छो नथो पढ़ी? हाँ एॾो सारो पढ़ां। छो हाणे पढ़ंदे त छा थींदो? उस्ताद आऊं को ॿार थो हेॾो सारो थी पढ़ां। पुट माण्हू कॾहिं पढ़ी सघे थो। ॾिस न यूनिवर्सिटी में त अछनि मथनि वारा पिया पढ़नि। उस्ताद आऊं ॿारनि सां गॾु वेही पढ़ंदुसि त सभु मूं ते खिलंदा। पर केरु खिलंदा, ॿार या ॿिया माण्हू? आऊं को ॿारनि जे विच में ठहंदुसि। पर हिते स्कूल में ॿार आहिनि किथे? उस्ताद आऊं हिकिड़ी सलाह ॾियां। हा ॿे असांजे ॻोठ जा माण्हू ॿारनि खे त हूअं ई कोन पढ़ाईंदे। पोइ छा कजे? आऊं पढ़ंदुसि पर हिकिड़े शर्त ते। शर्त? कहिड़ो शर्त? बाबा ऐं लौंग पढ़नि त आऊं बि पढ़ंदुसि। सदक मुर्शिद सदक, बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह, सदक मुर्शिद सदक, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अचे मुबारक हुजई, हाणे तुंहिंजी ज़ाल जा सुकल संत सावा थी वेंदा। हा
सना सना बच्चा आहिनि साईं, ॾाढी दुआऊं कंदोसां। बिस्मिल्लाह। ही छा आहे? ही छा आहे? ए हट ते सौदो वठण कोन आयो आहीं? हा अहिड़ी न पकाई कंदे त पोइ दुआ फीणू कहिड़ो असर कंदा? साईं ॾाढो ग़रीब आहियां। चङो चङो, तूं हाणे हल। मुर्शिद, ही छोकरो बच्चल जो पुट आहे, पंहिंजे आचर पटेल जो भाणेजो। हा हा सुञाणांसि थो। ॻुझण खां कहिड़ी ॻुझी ख़बर असां वटि छा लाइ आयो आहे? साईं, मामा आचार्य जी धीउ मुंहिंजी मंग आहे साईं। पटेल संग नथो ॾिए? साईं, मामा ऐं बाबा पाण में कोन था ठहनि साईं। ख़लीफ़ा, ही असां वटि छा लाइ आयो आहे? साईं, बाबा ऐं मामा तोखे कोन मोटाईंदा साईं, तूं ॿिन्ही खे सम्झाए न साईं। बाबा, असां राजूनी फ़ैसिला न कंदा आहियूं। अड़े बाबा, सरकार जिन अहिड़नि खफ़नि में पवनि ई कोन। साईं, आ मुर्शिद दर ते सवाले थी आयो आहियां साईं। अड़े त पोइ इहा ॻाल्हि कर न। मुर्शिद, सवाली आहे, दर तां ख़ाली न मोटायोसि। ख़लीफ़ा, ॾुखियो कमु आहे, ॾुखियो कमु आहे। असांखे तिलो करणो पवंदो, ख़र्च बि घणो ईंदो। भरे सघंदी? हा साईं, कीअं बि करे भरींदुसि, बसि साईं रुॻो मुंहिंजो कमु थिए साईं। चङो, तूं ॿाहिरि हली वे, पोइ तोखे आउं सम्झायां थो। हा बच्चल आहे त सुठो सताबो माण्हू न। हाओ सरकार, रुगो हुकुम खपे। हाड़ी पीरी मासी, तुझी पीरी हाणे आई आहे छा? आई ना मर मुझो मेरी कहिड़ी आहे? बराबर मासी बराबर, तू त अञा जुआन लॻी पई है, ॿियो न त। अचे अमर, ही संभाले रख। हिन में छा आहे मासी? पाणी आहे, पढ़ियल पाणी। पढ़ियल पाणी? सो वरी छा ला? ही सच्चे मुर्शिद खां फीणो पढ़ाए आई आहियां उर्स लाइ। मासी, उर्स खे छा थियो आहे? ॿुधाई थी, ॿुधाई आहे। सच्चे मुर्शिद पाणी ते दम करे ॾिनो आहे। उर्स पीअंदो त वरी हिन घर खे कोन छॾींदो। सच्ची मासी? हाणे अधो इते रहंदो? ऐं ॿियो न त। यादि कोन्हे अधो आचर केॾो बीमार हो। ऐं सच्चे मुर्शिद जो पढ़ियल धागो विचीअ में पाते त चाक चङो भलो थी वियो। हा मासी, बस तूं फिक्र ई न कर न, तूं रुगो उर्स खे पाणी प्यार, पोइ वेही ॾिसूं सच्चे मुर्शिद जी करामत। तबड़ ॿी का ॻाल्हि ॿुधी अथई? कहिड़ी मासी? ही अब्दुल्ला बि आयो हुई सच्चे मुर्शिद वटि। हा मासी, तो ॾिठसि छा? अई अम्मा, मुंहिंजा त सॼो ॾींहुं सच्चे मुर्शिद वटि पंध आहिनि सदाईं। मासी, मासी भला सच्चे मुर्शिद आसुर ॾिनसि? हा अमड़, सच्चे मुर्शिद वटि को सवाली वञे ऐं ख़ाली हथे मोटे, इहो कॾहिं थियो आहे? दौंगा, यार मूंखे हिते आहे खोड़ ॾींहं थी विया आहिनि, पर एतिरनि ॾींहंनि में मूं छा कयो आहे? अच्छा हुयो वक़्तु विञायो अथऊं। यार, जेकॾहिं माण्हू पंहिंजा ॿार न छॾींदा
तुंहिंजो कहिड़ो ॾोह? त पोइ हिते वेही छा करियां? तुंहिंजो पघार बंदि थींदो छा? तोखे पघार त पियो मिलंदो, पर बिना महिनत जे जेको उजोर मिले सो त हलाल कोन्हे। एली मास्तर, मूंखे त पोइ सफ़ा चरियो माण्हू थो ॾिसजी। छरियो? इहो वरी कीअं? यार तोखां अॻु बि हिते मास्तर आया, पर उन्हनि खे त इहो फिकुर ई कोन हो, ॿार नथा पढ़नि। लौंगा, अहिड़नि मास्तरनि त तालीम जो बेड़ो ॿोड़ियो आहे। अहिड़ी ॿोड़ वारी ख़बर मूंखे कान्हे, बाक़ी के हमरा हितां बेड़ी तारे आहे। मूं तुंहिंजी ॻाल्हि कान सम्झी, इहो वरी कीअं? हिकिड़ो उस्ताद हितां बकरियूं सूधे शहर खणी वेंदो, ॿियो वरी सॼे ॻोठ मां मखण गॾु करे गिह ठाहे शहर विकिणी वेंदो। ख़ैर, इहा त उन्हनि जी मर्ज़ी, पर लौंगा तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। ॾिस मास्तर, पढ़ण वारा न चइजो, बाक़ी जेको वणे सभु कुझु। इहा तूं हिते को कमकार छो नथो करी, अजाए वठो ते पंहिंजो वक़्तु विञाई। बाबा, पाण माण्हू आए वे जी ख़िदमत कयो वेठा आहियूं, पाण खां भला कहिड़ो कमु पुॼे? चइबो त तोते बि मयार नाहे लौंगर। इस्फहानी मेला, बेहतरीन चाय, प्याली ज्यादा बनाए। अदा पानी पिए थे? मूं तोखां पाणी घुरो छा? न न, मूं चयो एलर्जी तोखे उन लॻी हुजे। न, मूंखे उन कान्हे। अदा अदा पाण सियारे में पाणी थधो हूंदो आहे न? सियारे में पाणी थधो कोन हूंदो त बाक़ी कोसो हूंदो छा? चवनि था शहरनि में ऊन्हारे में भी पाणी थधो हूंदो आहे। हा, चरी तोखे कहिड़ी ख़बर? उते पाणी में बर्फ़ विझंदा आहिनि, इन करे थधो हूंदो आहे। बर्फ़? इहा कहिड़ी शइ आहे अदा? आसमान मां ॻड़ा कोन किरंदा आहिनि, बर्फ़ ॿियोड़ी हूंदी आहे। भला अदा शहरनि में सदाई किरंदा आहिनि छा? चरी उते मशीनूं आहिनि, बर्फ़ उन्हनि में ठहंदी आहे। अदा हाँ तो तुखे जरूर उनी लगी हूंदी। हरू भरू पाणी पिया? मां तो चयो कोन त मूंखे वञे कान्हे। मानी खाई पाणी पीअंदो आहे न, इन करे चयो। वो तो मूं पीतो, वरी छा लाइ पिया? हुन महिल पाणी ॼणे थी वियो न, इन करे। छा चई? कुछ भी ना, मूं तो कुछ भी न चयो अदा, कुछ भी ना। चप्पल में अलाए कहिड़ी बड़बड़ पई करे। मूं तो पाण तोसां चङाई पे कई, पाणी पीअण को ख़राब ॻाल्हि आहे छा? बाबा मूं तौबा कई, दे भला पाणी दे। अचे हाँ, हीअ वरी कहिड़ो पाणी आहे? दिले मां ताज़ो पाणी भरे ॾे वञ। ही भी तो ताज़ो आहे अदा, पारू तो पाणी कोन्हे। आयो वठ। हाँ मूसा क्या देखो मेरे भला। यार वेस पे फरन ला टारी लाने सोच में तो के बैठे वाला। अच्छा तो भाई करे आलू हलो पर यार टारी लाइन मां मां। ठीक है चंगो हाल भला।
वणा त चढ़णो आया ना देख वाली चलो तो क्रीम न पे ख्याल सां ना कर हाँ हाँ ख्याल सां मदद करी अम्मा उर्स केॾा वियो अलाए जे बाबा को संगती आयोस उन सां ॿाहिरि वियो आहे अच्छा भला इहो मासीअ वटि वञण लाइ तूं कोन थो चवे हाणे कोन वेंदो तोखे चई छा त कोन वेंदसि न पाण त कयो अथसि पोइ बाक़ी तूं कीअं थी चवी त कोन वेंदो बसि मुंहिंजी दिलि थी चवे हलो गई हलियो हलियो चाचो अल्लाह रहम करे बाबा आराम सां बाबा अल्लाह तू रहम कर मुझे मौला तू रहम अरे बाबा आराम सां अल्लाह 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 अब आयो कीअं थियो मुझे ख्याल है तो शहर खड़ी एक्सरे वगैरह कराए तो खबर पड़ी अरे बाबा उते वेठा आहिनि का साईं असल टंग में गई था चाचा कुंभार उनखे ॾेखारिस भला बाबा जी ॻाल्हि के वारो कर हथ करिस शाबाश अरे बाबा राम समाजा पुट सदा करे खैरा परेशान थी सब ठीक थी लो बाबा सब ठीक हिम्मत कर मुंहिंजा बाबा मौला अम्मा ओ अम्मा अम्मा और करी बोड़ी आया छा फट अम्मा और सुमण दा किरी पियो हां अरे बची वियो न टंग भॼी पियसि चङा थियसि जो टंग भॻस अड़े अड़े तोखे जी खुशी थी आहे अरे पटेल पाण खे अलाए छा थो सम्झे भले त ख़बर पवेसि चाचा अचर तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे अरे कहिड़ो मूंसां चवंदो आहे ॿुधाए मूंखे कहिड़ो मूंसां चवंदो आहे मूंखे कहिड़ी ख़बर त चाचा अचर तोसां कहिड़ी बेवाजिबी कई आहे अरे जॾहिं ॾिसो पटेल खे त मुंहिंजो बरख़लाफ़ पियो वेहे पंहिंजा कहिड़ा हूंदई वरी चवंदी ॿियनि खे हा ॿिया सभु ख़राब मां सभिनी में से ख़राब मां ख़राब हुई हा मूंखे ॿिए ख़बर कान्हे पर एतिरी ख़बर अथमि त चाचो अशरफ माण्हू आहे हा वॾो शराफ़ आहे ॾाढा पासा थी करे अरे बदनी तॾहिं त पुट जी टंग भॼी आहे तोभां कर मिया तोभां तूं बि बचड़े वाला आहीं पराए बचनि जो बदख़्वाह न थी अरे ॻाल्हि त ॿुध तोखे पराए बचे जी कहिड़ीअ ते छिकी आई आहे कंहिंजे ॾुखीअ वेले में ख़ुशि थींदे रुगो मूं तोखे ॾिठो आहे अलाह जे त कहिड़ो माण्हू आहे मां तुंहिंजो वाइदो आहे मां चुलाइण त कॾहिं न छॾे पवंदो वरी अरे हल छोरा मां रब मुंहिंजा जग जे बचनि खे पनाह में रखज तंहिंजे सदके बचनि जो बि ख़ैर कज बाबा हिम्मत कर बाबा सूरज बरा रड़ी बि न करिया अब ॾाढी सां अची मुर्स थियो आई ॿारनि वांगुरु पियो रोई है बाबा उस नंढड़ो त आहे हेॾो वॾो त कोन्हे छा थियो बाबा छा थियो टंग लॻी वई मुबारक थियो खैर मुबारक बाबा अल्लाह रहम करे बाबा चाचा पटेल मूंखे उम्मीद हुई त ॿियो केरु मूं वटि पढ़े न पढ़े उर्स ज़रूरु पढ़ंदो हाणे इहो आसरो बि लथो चाचा उस्ताद और ठीक थी वेठा पोइ ज़रूरु पढ़ंदुसि सचो सर
अब मास्तर तोखे ते शागिर्द मिलियो। अदा खलीफ़ा अॼु सचो मुर्शिद ज़ियारत कराईंदो अलाह जन। अदी मुंहिंजी भेण, मुर्शिद साईं जी तबियत थोड़ी नाचाक आहे। हा यार ख़ैर, मां त परे खां पंधु करे आई आहियां अदा। अॼु ख़ाली हथे मोटी वेंदसि। न माई न, तूं मुर्शिद साईं जी सच्ची मुरीदियाणी आहीं। तूं भला ख़ाली हथे कीअं मोटंदी आहीं? तुंहिंजा बच्चा जीअनि मुंहिंजो पंधु बचाए छॾी। हा हा भाई हा, मूं मुर्शिद साईं खे तुंहिंजो ॿुधायो आहे। सदिक सदिक मुर्शिद साईं, सदिक सदिक वञा सदिक। सच्चा मुर्शिद, दुश्मन तबियत कान्हे छा? मथे में थोड़ो सूर। माई भागुल खलीफ़े खे मूं धागा पढ़ी ॾिना आहिनि, उहे खयो वञ। ॿियो कमु हुजे त ॿुधाए। हा सच्चा मुर्शिद, वो फता है न, उहा पेट सां आहे। साईं उनखे अॻु में बि वेचारी खे 5 धीअरूं अथसि। मूंखे मिन्नतूं पई करे त सचे मुर्शिद खां तावीज़ आणे ॾिन त पुट थिए। पुट वरी कीअं कोन ॼमंदो? पर साईं, हू खतू लाइ जेको मां तव्हां खां तावीज़ वठी वई हुयसि न त पुट थिएसि। साईं उनखे त धीअ ॼाई आहे। नियतुनि जा फर आहिनि। माई खतू जे नियत सची कान हूंदी पोइ तावीज़ कहिड़ो असर कंदा? हा सच्चा मुर्शिद हा, इहा खतू पैसा बि रंज कंज सां ॾींदी आहे। हा त पोइ खीर में जेतिरी खंड पवंदी ओतिरो मिठो थींदो। सदक सदक मुर्शिद, सदक सदक। माई फता लाइ तावीज़ लिखबो। हाज़िर बाबा। माई फता ॾोकड़ घणा ॾींदी? अदा चवे थी त पुट ॼमंदो त भली ॾींदसि। इहो त उधार वारो कमु थियो। जॾो का मींहं तॾो का पाणी। हा हा, मां हाणे फता खां पैसा वठी पोइ तावीज़ ॾींदीसांसि। मूं अॻु कॾहिं उधार कराई आहे छा? खलीफ़ा बाबा, हिन तावीज़ जा 100 रुपया आहिनि, पर माई भागुल खां 50 रुपया वठंदा। माई भागुल बाक़ी 50 रुपया तूं पाण वटि रखजांइ। सदिक सच्चा मुर्शिद, सदिक सदिक सच्चा मुर्शिद। इस्फहानी जी मून डस्ट हिन चांहि जी लज़त घर जी यादि ताज़ी करे छॾी। पंहिंजा माण्हू, पंहिंजूं ॻाल्हियूं, ऐं पोइ चांहि मज़ेदार। मास्तर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचद आज मास्तर खुश आहीं? जोड़ मज़े ॿियो सभु ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह। तूं ख़ुश आहीं? अल्लाह जा। वे तूं वे। कर ख़बर कीअं अचणु थियो? मास्तर अल्लाह जे वांदो आई का न? हा वांदो ई वांदो, ॿियो मूंखे कहिड़ो कमु आहे? अमीर ॿारनि खे पढ़ायो कोन था। यार मास्तर वियोसि शहर हटल आहे सूदो वठणु। ही चिठो छाजो अथई हथ में? इहो जेको शहर मां हटल आहे सामान वठी आया न सूदो, उन जो चिठो आहे। तूं ॾिसी ॾे भला हिसाब सही आहे न? तो सही हूंदो तो पाण कोन ॾिठो आहे छा? यार मास्तर आऊं जे पढ़ियल हुजां त पोइ तोखे छा लाइ ॾेखारियां?
अलाए जोड़ में फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु केतिरो? ॾिस न, हिते 360 रुपया लिखियल आहे। हा जॾहिं त सही जोड़ थो थिए 330 रुपया। हाँ जब तो मूंखे पैसा वधीक थी वियो। हा, तूं पूरा 30 रुपया वधीक ॾेई। हाँ यका 30 रुपया। चङो ही संभाले रख। हा वरी जॾहिं शहर वञण थिए न, हा त दुकानदार खे ज़रूरु ॾेखार। यार मास्तर दुकान वारो पैसा खाईंदो तो कोन। आ वो पुरानो ग्राहक आया। बस त पोइ ठीकु आहे। पर यार मास्तर जे तो वटि हिसाब न कराया तो मुंहिंजा त जेका 30 रुपया बुॾी वञनि। अदा तॾहिं खां शुरू खां ई मथो पीटींदो अचां